हिंगोरजा में खबर आहे पुलिस पारां मुबैना मुकाबले में 4 जवाबदारन के गिरफ्तार करण की दावा कई वही है। कौमी शाहराह ते मुकाबले दौरान 4 फोरन के गिरफ्तार किया है। पुलिस जो यो चवण है गिरफ्तार जवाबदारन में दानिश अवान, फहद आमिर, अली असगर और लतीफ गुजर शामिल हैं। हिंगोरजा में यह खबर शेयर करें पिया पुलिस पारां मुबैना मुकाबले में 4 जवाबदारन की गिरफ्तार करण की दावा कई वही है। तफसील मालूम कंदासीं अब्दुल जब्बार चांद खां। जी अब्दुल जब्बार, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा पुलिस मुबैना मुक़ाबले में 4 हथियारबंदनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएचओ हिंगोरजा अहमद अली शहर असां जॾहिं हुन सां राब्तो कयो त हुन ॿुधायो त कार में सवार हथियारबंदनि जेके सचल पंप तां फुर करण बाद फरार थी वञण जी कोशिशि कई त पुलिस जो क़ौमी शहराह ते मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें 4 ॾुआरियुनि समेत नंबर 1 दानिश अवान, फहद अली वड़ाच, अली असगर अवान, लतीफ गुजर खे हथियार ऐं फुर कयल सामान समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार करण मथां पुलिस मुक़ाबले में 13 ऐं फुर जा 3 अलॻि अलॻि केस कया विया आहिनि। गिरफ़्तार कयल 4 ई जेके ॾुआरियुनि जो तालुक़ु पंजाब जे इलाइक़े सरगोदा सां आहे। जी मेहरबानी अब्दुल जब्बार अपडेट करण जे लाइ।